अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज एक तव्हांजे लाइ चैलेंज खणी आयो आहियां जेको दोस्त असांखे बनी ॿुधाईंदो असां उनखे इनाम ॾींदासीं। उहा कहिड़ी शइ आहे जेका वठण वारो पाण नथो इस्तेमालु करे। हाँ तो दोस्तों इहो ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जेका वठण वारो पाण इस्तेमालु नाहे कंदो। इहा ज़रूरु असांखे को दोस्त बनी ॿुधाए। जंहिं बि दोस्त खे हिन गुज़ारिश ते जवाब पई ख़बर हुजे असांखे ज़रूरु कमेंट्स में ॿुधाए। ऐं कुझु असांजा सिंधी भाइर कुझु पंहिंजे ज़हन खे इस्तेमालु कनि। त दोस्तों अॼु जी गुज़ारिश ॿी आहे, जेतिरो कढ ओतिरो वॾो, जेतिरो कढ ओतिरो वॾो। अॼु जी गुज़ारिश ॿी जेका तव्हांखे ॿुधाइणी आहे असांखे बनी, उहा आहे जेतिरी कढ ओतिरो वॾो। हाँ ॿ गुज़ारिशूं तव्हां दोस्तनि खे मूं ॾिनियूं आहिनि। उमेद आहे तव्हां दोस्तनि खे बनी घोर करे ॾींदव पितर वांगुरु। सो कुझु सिंधी दोस्त दिमाग़ विड़ाइनि। असांजा सिंधी तमामु ज़हीन आहिनि, तमामु सुठा सुठा सुगड़ बि आहिनि जेके ॿी गुज़ारिश बनी सघनि था। सो दोस्तों उमेद आहे तव्हां दोस्तनि खे असांजी वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त असांजे मिठा खान चैनल खे सब्सक्राइब, बेल आइकन खे प्रेस ऐं अॻिते शेयर ज़रूरु कंदा। सो सिंध सलामत, साथ सलामत।